प्रोग्राम वस्ती वस्ती वाहण वाहण में आवां जो पंहिंजो गुलाम रसूल चांडियो ऐं नाज़रीन असां साहिली पट्टीअ जी हिकु वस्ती लौंग खान अबड़ो में पहुता आहियूं। लौंग खान अबड़ो जी वस्ती सिजावल ज़िले में समुंड खां उत्तर तरफ़ सिर्फ़ु 7 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे। नाज़रीन हीअ तहलके जाती में अचे थी ऐं हिन वस्ती सां तमामु वॾा अलमिया आहिनि। हैरानगी जी ॻाल्हि आहे त हिन जदीद दौर में हिन वस्तीअ खे सरकार तरफ़ां को बि स्कूल मिलियल कोन्हे। मुझे पस मंज़र में जेका बिल्डिंग ॾिसी रहिया आहियो इहा बिल्डिंग रोटरी क्लब तरफ़ां हिननि खे मिली हुई, जेका बि हाणे ख़तमु थी चुकी आहे। उनजी न रिपेयरिंग थी आहे न ई उहो स्कूल हले थो। नतीजे में हितां जा सवनि जे तइदाद में जेके ॿार आहिनि उहे तालीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि ऐं वॾी आबादी वारी वस्ती आहे जंहिंमें 350 खां मथे घर ॿुधाया वञनि था ऐं 3.5 खां 4,000 जे विच में हिन वस्तीअ जी आबादी आहे। हीअ वस्ती ज़िंदगी जे जुमिले बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। बिजली हिन वस्तीअ में मौजूदु कोन्हे का, सुई गैस हिन वस्तीअ में मौजूदु कोन्हे, वाटर सप्लाई जो हिन में को तसवर कोन्हे, को ड्रेनेज जो हिते को तसवर न आहे, घटियूं पकियूं न आहिनि हिननि जूं ऐं ही माण्हू यानी हर तरह जी सहूलियत खां महरूम आहिनि। जदीद दुनिया में जानवरनि जो बि क़दुरु कयो थो वञे, उते सिंध जी हीअ उहा वस्ती आहे जिथे इंसाननि जो क़दुरु कोन्हे को। हिननि खां वोट वरिता वञनि था पर मोट में हिननि खे अॼु ताईं कुझु बि नाहे ॾिनो। अचो त पाण लौंग अबड़े जी वस्तीअ जे माण्हुनि सां गुफ़्तगू करियूं ऐं उन्हनि खां पुछूं त उहे पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारनि था। नालो छा आहे तव्हांजो? मुंहिंजो नालो मोहम्मद मोहसिन आहे। मोहम्मद मोहसिन, कहिड़ा हाल आहिनि पंहिंजे वस्तीअ जा? हाल तव्हां ॾिसो पिया हाल वस्तीअ जा। असां ॾिठा बि आहिनि, कुझु ॿुधायो बि तव्हां। ॿुधायो इहो त पाणी जी तकलीफ़ आहे, तंहिंखां सवाइ स्कूल जो तव्हां पाण ॾिसो जी हाल ॾिसी, रोड बि ख़राबु आहे, ॿी माण्हुनि जी जेका गुरबत लॻी पई आहे, बेरोज़गारी घणी आहे। अच्छा, सुई गैस अथव ॻोठ में? न सुई गैस न आहे। का नंढड़ी अस्पताल? नंढी अस्पताल न आहे। नंढड़ी अस्पताल बि कोन्हे का? जी। घटियूं अवांखे पकियूं करे ॾिनियूं अथनि? जी घटियूं न कोन। घटियूं बि पकियूं करे कोन ॾिनियूं अथनि? गटर लाइनूं भला अवांखे? न गटर बटर लाइन कोन। बिजली अथव? बिजली न आहे। बिजली बि कान्हे का? यानी ज़िंदगी जी का बि सहूलियत अवां वटि मौजूदु कोन्हे? जी न। ही रोड बि सफ़ा भॻो भरियो पियो आहे? रोड भॻो जी। लिंक रोड बि कोन अथव? लिंक रोड कोन्हे। पोइ वोट त ॾींदा हूंदव न? वोट बिल्कुलु ॾींदा आहियूं। पोइ उहे तव्हांखे छा था ॾियनि? उहे चवंदा तव्हांखे कमु ॾींदासीं। जी हा। इहो घणे अरसे खां था चवनि त कमु ॾींदासीं? 2008 खां अचे पर अञा ताईं ॾिनो कुझु बि कोन अथव ऐं अवां वोट ॾींदा था रहो? वोट ॾींदासीं, हालांकि माण्हू आहे त लाज़मी माण्हू ॾियणो फर्ज़ बि आहे। फर्ज़ बि आहे। तोखे औलाद घणो आहे? 5 पुट आहिनि। छा था कनि? इहे छोकिरा मज़ूरी कंदा आहिनि, के दुकान ते मुकान कमकार कंदा आहिनि। पढ़ाया अथई? के पढ़िया के कोन पढ़िया। पढ़ाई किथे? स्कूल त आहे कोन? बस स्कूल न हुई त कोन पढ़िया। हीअ स्कूल आहे आदत हीअ लॻी पई आहे। हा, ही त ख़तम थी वियो। ख़तम थी वई। ही त भॼी भुॼी। चाचा अब्दुल्ला खुश आहीं? अल्हम्दुलिल्लाह खैर तो। तू क्या थई? शुक्र है मालिक जो सब से। हां झूना झूना थी है। औलाद लो घणो थी? औलाद 4 पुट आइन। 4 पुटन छा था कन? ये होटल मोटल वाला इंदा। होटल था? हां होटल। पढ़ाई कोन छा? पढ़ाई हुआ 5-7 दर्जा पढ़या हुआ पर उन्हनि जो माना पढ़ाई मुकम्मल न थी। कौन थई गोठ में? स्कूल गोठ में कोन हुई, पर शहर में पढ़ाया हुआ, शहर में पढ़ाया। हां केड़ा केड़ा मसला? गोठ जा मसला तो हम तो काफी आइन, पर रोड जी सहूलियत भी कोन्हे, स्कूल भी कोन्हे, अस्पताल भी कोन्हे, घटियूं कोन्हनि के माना सम्झ त तव्हां पहिरीं ॻाल्हि कई तव्हां दुनिया जी का बि शइ अचे हर शइ खां महरूम आहे। वण न टिण, पाणी कोन्हे, पाणी जी तमामु तकलीफ़ थी रहे, हर शइ जी तकलीफ़ आहे। किथां खां पाणी पियो भरे? हाणे तव्हां ॾिसो पिया 2 किलोमीटर तां पाणी अचे थो, ॿियो शहर खां न कुझु डमियूं पैसनि सां भरे अचनि त जातीअ मां बि भरे ईंदा आहियूं। हा, चिंगचीअ ते पाणी ईंदो आहे। पोइ तव्हां वोट ॾियो था? वोट ॾियूं था सभिनि खे, पाणी उन्हनि हिकिड़ो वाटर असांखे खोटाए ॾिनो पर नाकाम इहो कमु कोन ॾिनई। अॻ में उन्हनि असांखे वरी हिकिड़ो टैंकियूं वैंकियूं लॻाए ॾिनियूं हुयूं, उन्हनि बि कमु मुकमल कोन कयो। छा ज़मीन में पाणी जर खारो आहे,
जर खारो खारो आहे उहो बि कमु न थियो पोइ त बीमारियूं बाक़ी इहे चंद कम हुननि ॾिना आहिनि ईअं त कोन ॾिना आहिनि पर इहे अञा हे रोड स्कूल इहे त वरी नाकाम थिया न उहो पाणी हुतां वाटर कढी असांखे हिते दरिया में किराए ॾिनो सीर में हीअ किरक सीर आहे जेका संडे बंदर खां थी वञे पर हू पाणी हेसि ताईं न पहुची सघे जाती खां छो नथा लाइन छिकनि जातीअ खां जे करे उतां छिकी अचनि त भला बहितर कमु थी वञे पोइ हाणे 32,000 जी आबादी आहे साईं 32,000 जी आबादी आहे त अहिड़ा ॻोठ ॿिया अॻियां में वीचारा पिया आहिनि उहे हिली नथा सघे केतिरा ॻोठ पिया आहिनि उन्हनि खे बि सहूलियत कोन्हे का टियार वेठा आहिनि या महिमान वेठा आहिनि या वरी अंधांदल वेठा आहिनि समेजा वेठा आहिनि हे जेके बि आहिनि पटी जा माण्हू वञनि पिया सहूलियत का बि कोन्हे का बाक़ी वधीक अची वोट ॾियूं था सरकार आहिनि असांजा असांखे वोट ॾियणा उन्हनि खे ॾियूं था हा उन्हनि खां वरितो इहो कमु जेके उन्हनि चयो हा ॾींदासीं अव्हांखे सहूलियतूं ॾींदासीं ईअं चवनि मुंहिंजी उमिरि 70 साल आहे 70 साल में हाणे पहुतो पाकिस्तान खां रुगो 3 साल नंढो हा पाकिस्तान 3 साल इन में अयूब इलेक्शनूं ॿियूं सभु सभिनि मां निकिरी आया आहियूं हाणे 70 सालनि में तोखे मिलियो 70 सालनि में हिते जेको हिन इलाइक़े खे का बि शइ कोन मिली आहे तव्हां पाण ॾिसो पिया जी का बि चीज़ हिते कोन अहिड़ी मिली आहे जंहिंमां माण्हुनि खे फ़ाइदो थिए तइलीम बि हिते जेको सो 62-63 खां पोइ हिते उहा ख़तमु थी मुंहिंजी प्राइमरी हिते ई आहे ऐं प्राइमरी हिते 5 दर्जा पढ़ाया फाइनल बंदी 62 में 62 खां पोइ हिते माना मुल्क वीरान थी वियो पढ़ायूं हितां काफ़ी छोकिरनि फाइनल ॿिया कया 99 वारे तूफ़ान में बि हिते होसि हा काफ़ी नुक़सानु थियो माण्हू बि मुआवा ऐं ॿियो ॾिसो पिया त घर त रहियो ई कोन हो उन धक में हीअ रोटरी क्लब वारा आया उन्हनि असांखे ॾिनो स्कूल ॾिनो ॿियो कुझु उन्हनि वरी झुगियूं ॾिनियूं झोपड़ियूं हे सभु आहिनि कचूं पर इहा अञा बि असांजी न सही आहे उन्हनि कोन ॾिनियूं हुयूं उन्हनि मिली अबरियूं असांखे ॾिनियूं हुयूं हाणे पंहिंजूं ठाहियूं बारिशनि में असांखे पाणी हिते कोन बीहंदो आहे वेंदो हलियो आहे सीर पई आहे पासे वञो पाणी हलियो ॿुॾो कोन था हा इहो माना भलो कमु आहे असांजे लाइ बीमारियूं ॻोठ मंझि छा आहे का डिलीवरी मसइलो आहे ॿियो आहे त रोड ई ख़राबु आहे पोइ को माण्हू बीमार आहे त पोइ पाण में चंदो वग़ैरह करे पोइ हुनजो इलाजु कराईंदा आहियूं सही थी वेंदो आहे बाक़ी जंहिंखे वञिणो हूंदो आहे उहो वियो हलियो हूंदो आहे वेंदो हलियो आहे रब जंहिंखे सॾु करे उहो हलियो थो वञे अल्लाह जा शुक्र तबियतूं कीअं अथई ॾाढी तबियत सुठी आहे औलादड़ो घणो 2 छोकिरा कमाइनि था हा मज़दूरी कनि कहिड़ी मज़दूरी कंदा मज़दूरी पलेदारी अच्छा इहा था मज़दूरी हा ॿियो कहिड़ी मज़दूरी कमकार कोन कंदो हूंदी मूंखां कहिड़ो पुॼंदो हींअर तूं झूनो थी वियो हा 80 साल उमिरि आहे त कहिड़ो कमु पुॼंदो काई आज़म जा जना जी त मूंखे हुकूमत यादि आहे हाँ जना साहब जी हुकूमत हाँ बिल्कुलु बीवी फातिमा अथव न हा हुन यादि आहे सही असांखे इहो ॿुधाए त ॻोठ में को स्कूल मिलियो अथव का सुई गैस या को ॿी का सहूलियत सही का बि सहूलियत कोन हुई तला वीचारा मलकाणी बि ॾिना हर कोन असीं चऊं त असीं ॻोठाइण वारा वोट कंहिंखे ॻोठ खां सवाइ ॿी खे नथा ॾेई सघूं हा पोइ चाहे कमु ॾियनि चाहे न ॾियनि पर ॻोठ जो माण्हू वधीक हूंदो आहे सम्झे न उनखे वोट ॾींदा आहियूं पोइ चऊं ॾियूं था इन करे रहिया पिया आहिनि ॿी का बि सहूलियत कोन्हे सहूलियत असांखे इहा ई आहे पाणी जेको पाणी अचे थो बरसाति जो रवानो थी वञे हलियो स्कूल असां इहो हा उहो कुदरती आहे पर इहो स्कूल असांजो के वक़्त खां वठी मंज़ूर हो सो वरी इन ठोके कैंसिल कराए छॾियो तंहिंजो हालत हीअ आहे ऐं एनजीओ वारनि हुन असां स्कूल ई कैंसिल करे छॾियो इहो बि त 2000 थी विया माना 21 साल थी विया बंदि पियो आहे पोइ ॿार किथे पढ़नि ॿार किथे पढ़ंदा पढ़नि ई कोन था किथे पढ़नि स्कूल हुजे त पढ़नि स्कूल ॾींहं त पढ़नि सभई ॿार आहिनि सभई तालीम हिते 250 ॿार आहिनि 250 खां मथे हूंदा न अस्पताल थी असांखे मिले जहिड़ी सहूलियत आहे असांखे सम्झे न हाणे ग़रीब माण्हू किथां पैसा जो भाड़ो भरे 500 रुपया पुॼे जाती रोड वरी भॻो टुकड़ो रोड तव्हां पाण ॾिसी आया आहियो असां बि ॾुखिया पहुता आहियूं ॾाढा पैसो आहे न ॾुखियो पोइ हिन खां मथे बि कहिड़ो ॾुख हूंदो तकलीफ़ आहे वॾी तकलीफ़ आहे भला गुज़र सफ़र छा थिए जेको नौकरियूं ॾिनियूं अथनि न नौकिरी असीं करियूं ई कोन केरु ॾींदो जो नौकिरी असीं करियूं हींअर असीं 2 लख रुपया किथां ॾींदो हिन खे नौकिरी ॿियारियूं इहा सची ॻाल्हि तूं करी बिल्कुलु सची ॻाल्हि आहे बिल्कुलु वोट त ॾियो अॼु तूं वञ साईं मुंहिंजा तूं वञ रुगो कंहिं कामोरे वटि त हींअर पहिरीं एतिरो तोखे ॿुधाए हे पैसा जेके अचनि पिया 12 हज़ार हो 2 हज़ार ॾियो हा मूंखे ॿुधाए उनजो पघार घणो आहे सची ॻाल्हि आहे हा
ऐं वियो सिजावल में मूंखे हुन चयो त मूंखे त कान्हे तो चेक कराए मुंहिंजो भाई चेक करण जी कहिड़ी ज़रूरत अची त पोइ मूंखे 1000 रुपया ॾिए मुंहिंजो 1000 रुपया तूं छा तुंहिंजो पघार लिखी ॾियो मूंखे त तोखे 12,000 ॾेई छॾिया चई सो कीअं ॾियां नहीं पैसा तो भला ॻोठ में सुई गैस बि कान हूंदी न कुझु बि कोन्हे अस्पताल बि कान्हे अस्पताल कोन्हे लाइट मसलो हूंदो हा पाणी जो बिल्कुलु असांजो मसइलो वॾो आहे अलाए किथां वेचारियूं किथां तव्हां आया आहियो ॾिसंदा हूंदा हू वण पिया हुजनि उतां असांजो पाणी अचे उते ई नलका लॻल आहिनि उते नलका लॻल आहिनि वॾे जुग जो माण्हू ई का सलाह ॾे त मसलो हल कीअं थिए सही उहो हल अव्हांजे मथे आहे असांजे कहिड़ो मथे आहे हल त अव्हांजे मथे आहे न असांजे मथे त को बि हल कोन्हे असीं अॻियां था वञूं त चओ निकिरो पोड़ो माण्हू आयो हलो हलो इहा ई हालत आहे होटल भेरी त भाकुर था पाइनि ॾाढा अहिड़ा जो हुते हुतां लही हिते गॾिबा उहो 2 ॾींहं खां पोयां असीं तोखे सुञाणो ई कोन अबा नथा सुञाणो ख़ुदा करे ख़ुशि हुजो बसि ॿियो बाक़ी रोज़ी मालिक जे हथ में आहे जी रोज़ी बंदि करे सघे हींअर पंहिंजी रोज़ी पाण ॾियूं था बाक़ी ग़ुलामी असां क़ौम कंहिंजी न करे सघंदासीं भले ग़रीब आहियूं पर इहो ग़ुलामी असीं कोन कंदासीं नमी झुकी पेर ॾिसो असां अबड़नि जो इहो असूल ई कोन्हे जो नमी झुकूं ख़ुदा खे नाज़रीन लोग खान जी बस्तीअ जा जेके किसान उहे जारी आहिनि ऐं वक़्तु थियो आहे नंढड़ी साई जो मूंसां गॾु रहे नाज़रीन साई खां पोइ हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में भलीकार अचो त पाण लौंग खान अबड़ो जी बस्तीअ जो समाजी जाइज़ो वठूं क्या पियो वक्त गुजरे बस वक्त अल्लाह जी कुदरत आहे गुज़रे पियो मसला कहिड़ा अथव साईं मसला इहे वॾनि तव्हांखे ॿुधाया पाणीअ जा बिजलीअ जा रस्ता रोड असांजा आहिनि कोन न बचनि जी पढ़ाई आहे न का शइ आहे असां वटि स्कूल बि कोन्हे पाणीअ जी सहूलियत बि कोन्हे असां वटि का बि शइ कोन्हे नंढड़ी का अस्पताल बि कान अथव का बि शइ कोन्हे घटियूं बि कोन्हे गटर नालियूं भला ठाहिनियूं न साईं कोन ठाहे ॾिनो गुज़र सफ़र छा थिए थिए गुज़र सफ़र पलेदारी शहर में कंदा आहियूं उन ते थिए थो बसि बचिड़ा असांजा पलेदारी कनि पर असांजी त उमिरि वॾी थी वई उन ते बसि पोइ कंदा आहियूं हा साईं मूं बि कयूं घणी ॾियाड़ी मिलंदी मज़ूरी में ॾियाड़ी उन वक़्तु साईं 200 250 मिलंदी अच्छा हाणे भला घणी आहे ॾियाड़ी हाणे 400 500 400 500 त महांगाई जो दौर आहे हिन में छा थो थिए कुझु न थो गुज़र सफ़र बि कोन थो थिए साई जा मरीज़ बि आहिनि हा साईं कारी साई जा मरीज़ बि आहिनि टीबीअ जा मरीज़ बि आहिनि टीबी जा बि आहिनि चवनि था मलेरिया पई आम थी थिए हा उहो बि थींदी आहे मच्छर था खाइनि हा भला हाणे वोट ॾिना अथव पोइ उहे तव्हांजी मदद त का पोइ था कनि विया आहियो न कॾहिं सही वेंदा आहियूं बिल्कुलु असांजा वॾा बि उन सां ॻाल्हि ॿोल कंदा आहिनि पर हा जी बुख कोन्हे हा ॾियूं था की कमु तव्हांखे करे था ॾियूं पर उन टाइम खे ई वक़्तु अची थियो तव्हां वटि त आहे कुझु बि कोन्हे कुझु बि कोन्हे न का बि सहूलियत कोन्हे जदीद दौर में जिथे सभु सहूलियतूं ॾियणु खपनि तव्हांखे कोन मिलियूं न साईं उहो असांखे कुझु न मिलियो आहे ॿियनि रोडनि ते रस्ता रोड पाणी हर शइ जी सहूलियत आहे असांजो ॻोठु हिन वक़्त खां वठी जीअं आहे तीअं अंधेरी में आहे बसि रोड बि भॻो पियो आहे रोड भॻो हालत अहिड़ी आहे रोड जी जो बसि गुज़रिजे हा साईं रोड भॻो पियो आहे पाणी जो तव्हां सां वॾो मसइलो आहे पाणीअ जो वॾो मसइलो आहे वॾनि में वॾो पाणीअ जो मसइलो आहे समुंड तां घणो परे आहे समुंड तां 7 किलोमीटर आहे 7 किलोमीटर वेझे आयो सफ़ा वेझा आहियूं समुंड खे पोइ 99 वारी बोट में त नुक़सान कयो हूंदई साईं हुन बोट में नुक़सान थियो काफ़ी असांजा 5 माण्हू बि मरी विया हुन में घर तर असांजा हर शइ किरी वई सभु कुझु बि कोन थी कोन मसइले जो हल छा आहे कीअं मसइलो साईं हाणे मसइले जो हल इहो ई आहे जेको हुन वॾे ॿुधायो त तव्हां ई कंदा पियो हाणे असांखे त सम्झ कोन्हे कहिड़ो मसइले जो हल आहे तव्हांजो मसइलो सरकार ताईं पहुचाई त बसि उहो सरकार कंदी ॿियो अवां पर हिम्मत कयो न गरजी सरजी वञो हा उहो वेंदासीं उहो असीं वेंदासीं इहो माना मूंसां वाइदो आहे न हा इहो वाइदो आहे घटि में घटि स्कूल त वठो बचड़नि जे लाइ केतिरा ॿार आहिनि इलाही ॿार आहिनि जवाब ॾे ख़बर कहिड़ा मसइला आहिनि पंहिंजे ॻोठ में पंहिंजे ॻोठ में मसइला आहिनि असां वटि न का लाइट आहे न का पाणी जी सहूलियत आहे और न को रोड आहे का शइ जी असांखे सहूलियत न आहे स्कूल कुझु कोन्हे इहा टूटी फूटी पई आहे नंढड़ी का अस्पताल कुझु कोन्हे भला घटियूं पकियूं आहिनि कुझु बि कोन्हे गटर नालियूं अथव न माना का असांखे का सहूलियत कोन मिली आहे असीं पूरी दुनिया खां महरूम रहूं पिया ईअं ई सम्झ
असांखे का बि सहूलियत कोन ॾिनी आहे, न रईसनि ॾिनी आहे, न गवर्नमेंट ॾिनी आहे, कंहिं बि शइ असांखे सहूलियत कोन ॾिनी आहे। वोट त वठणा हूंदा, वोटनि वठण लाइ वात त वॾा आहिनि, लेकिन असांखे सहूलियत कोन मिली आहे। पोइ छा कजे, इन मसइले जो हल कहिड़ो आहे? इन मसइले जो हल इहो आहे जो गवर्नमेंट खे असीं अपील था करियूं त कहिड़ी बि हालत में असांजो मसइलो हल करियो वञे। कहिड़ा मसइला हल करे ॿुधायो? असांखे पाणी खपे, लाइट खपे और असांखे सहूलियतूं सभु खपनि थियूं। रोड VVIP खपेसीं, पढ़ाईअ खां महरूम लॻा पिया आहिनि। ऐं वॾो ॻोठ अथव हेॾो सारो, तव्हांजी आबादी वॾी आहे। आबादी असांजा 300 घर आहिनि, 350 घर अथव। 350 घर, तिन में का शइ न आहे, का बि सहूलियत असांखे न आहे ॾिनी। नाज़रीन, ही अवां बालका ॿार ऐं सादन चहिरनि वारा ॿार ॾिसो पिया, इहे तइलीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। ऐं असांजे गुज़िरियल टेन्यूअर में वज़ीर आला साहिब इहो ऐलान कयो हुयो त हुननि तइलीमी एमरजेंसी लागू कई आहे। नाज़रीन, असां तव्हांखे स्कूल बि ॾेखारियो आहे जेको हिकु रोटरी क्लब तरफ़ां हिननि खे मिलियलु हुयो, जंहिंखे बि 21 साल थिया आहिनि उहो स्कूल बंदि थी चुको आहे। ऐं हीअ त थोरा ॿार आहिनि, ॿिया 5 घरनि में मौजूदु आहिनि। चंद ॿार आहिनि जेके सिंध TV जी टीम ॾिसी ऐं हिते अची पहुता आहिनि। ही सभई ॿार तइलीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि, छाकाणि त हिन बस्तीअ खे स्कूल मिलियलु कोन्हे को। ऐं नाज़रीन, असांजे आइन में, असांजे कानूननि में तइलीम बुनियादी हक़नि में शामिलु आहे। ही हेतिरनि ॿारनि जी तइलीम जॾहिं उहा नाहे ऐं उनखे तइलीम खां महरूम रखियो वियो आहे त इहो ॾोह कंहिंजो आहे? इहो ॾोह वक़्त जी सरकार जो आहे, उन चूंडियल नुमाइंदनि जो आहे जेके हिननि खां वोट वठी था वञनि। ऐं हीउ जेको असांजो आईंदो आहे, हीउ असांजो जेको ईंदड़ नसुलु आहे, उहो अणपढ़ियलु हूंदो। ऐं अणपढ़ियल जिथे माण्हू हूंदा त उते तरक़ीअ जो तसवर कीअं थो करे सघिजे। अचो त हिन नंढड़नि सां पाण गुफ़्तगू करियूं था ऐं हिननि खां पुछूं था त हीउ कीअं था महसूसु कनि। अली असगर, तूं पढ़ी थो? हा। किथे? हाँ तो हिते किथे तो पढ़ी? त स्कूल ई कोन्हे। स्कूल में स्कूल असांखे खपे स्कूल तव्हां कोन्हे कोन त पोइ पढ़ी कीअं थो? माना त तूं कोन थो वञी न स्कूल? नथो नथो। असांखे स्कूल खपे, असां पढ़ंदासीं। स्कूल जे करे तव्हांखे मिले त पढ़ंदव? हा, सभु पढ़ंदासीं। सभु ॿार पढ़ंदा? हा। पोइ स्कूल तव्हांखे केरु ॾे? हा, गवर्नमेंट वारा। गवर्नमेंट वारा तव्हांखे स्कूल ॾियनि। भला तूं पढ़ी छा थो थियणु चाहीं? कहिड़ी नौकिरी करणु थो चाहीं? उस्ताद उस्ताद थींदे? उस्ताद थी ॿारनि खे पढ़ाईंदे? ॾाढो सुठो। तुंहिंजा ख़्याल ॾाढा सुठा आहिनि। बाबा, तुंहिंजो नालो छा आहे? शहजाद। शहजाद, पोइ तूं स्कूल त कोन वेंदो आहीं न? वेंदो आहियां। किथे वेंदो आहीं? कहिड़े स्कूल में? खुदा त स्कूल आहे ई कोन। नालो छा आहे? अलीशर। अलीशर, तूं बि स्कूल कोन वेंदो हूंदे? ना कोन। छो नथो वञी? आई कोन। स्कूल आहे ई कोन, उनजे करे। ऐं जेकॾहिं हुजे त पोइ वेंदे? हा, वेंदो। नाज़रीन, लोग खान जी बस्तीअ जा जेके किसान उहे जारी आहिनि ऐं वक़्तु थियो आहे नंढड़ी साई जो मूंसां गॾु रहंदो। नाज़रीन, साई खां पोइ हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में भलीकार। अचो त पाण लौंग खान अबड़ो जी बस्तीअ जो समाजी जाइज़ो वठूं। साजन, तूं पढ़ियो आहीं? न। छो? स्कूल ही कोने, छा पढ़ंदासीं? अच्छा, स्कूल कोन्हे? जाती कोन वियो आहीं पढ़ण? न। जाती परे आहे? हा, जाती परे। रोड ई टूटो पियो आहे, केॾांहुं वेंदासीं? हा, रोड भॻल आहे। तुंहिंजो बाबा छा कंदो आहे? बाबा रस्को हलाईंदो आहे। रश्को हलाईंदो? हा। छा रोज़ाना घणा थो कमाए? रोज़ाना 400 500। 400-500 थो कमाए। तूं मदद कराईंदो हुईंसि? न। तूं को बि कमकार कोन करी? न। सॼो ॾींहुं माना ईअं घुमंदो वती न? हा। भला ॻोठ में तव्हां वटि पीअण जो पाणी आहे? न। पाणी पोइ किथां था आणियो? पाणी त 2 किलोमीटर परे आहे, पोइ कहाँ आणियूं? तव्हां नलको मिठो आहे? न, खारो आहे। उहो बि खारो आहे? हा। जाती खां त पाणी आणींदा आहियो न? हा। भला सुई गैस अथव ॻोठ में? न। सुई गैस कान्हे का? न। भला का नंढड़ी अस्पताल? न। कुझु बि कोन्हे को? कुझु बि कोन्हे। बिजली कोन्हे का? पोइ त गर्मियुनि में त तव्हां तमामु हालत ख़राबु थींदी हूंदी। हालत ख़राबु थींदी आहे, पोइ छा कंदासीं? तव्हांजा वॾड़ा वोट त ॾियनि था? वोट ॾींदा माण्हू, उहो कोन था, गवर्नमेंट कोन थी ॾे। गवर्नमेंट में मसइला आहिनि? कोई पाणी कोन्हे, रोड कोन्हे, हा। मज़दूरी कोन्हे। मज़दूरी कान्हे? भला रोज़गार जा मसइला आहिनि? हा, रोज़गार कोन्हे। छा भला का ॻोठ में नंढड़ी अस्पताल? स्कूल बि कोन्हे, मदरसो बि कोन्हे, मदरसो बि कोन्हे, बिजली बि कोन्हे, लाइट बि कोन्हे, हर शइ कोन्हे। पाणीअ जी सहूलियत कोन्हे, ॾुकार थी वियो।
बेकार थी वियो आहे वोट त ॾींदा हूंदव न वोट ॾींदा ई रहिसन खे पैसनि खे उहो पंहिंजो कमु करे हलिया वञनि वोट वठो बसि पाणी जे ॾुखाई थी बसि का शइ हुन में ॾियनि वरी कुझु बि कोन था कुझु बि कोन था ॾियनि पोइ हिन मसइले जो हल छा आहे हल इहा त पोइ पाणी सवलात कोन्हे हर शइ बंदि अच्छा तूं छा कंदो आहीं मज़दूरी कहिड़ी मज़दूरी कंदो आहीं मज़दूरी जे डालडा वारी लाबारो लाई बसि अच्छा ही सूरजमुखी जेको आहे हिन मां कढंदा आहियो हा डालडा घणी मज़दूरी थी मिले मज़दूरी 400-500 बसि 400-500 थी मिले त शादी थियल अथई शादी कोन्हे शादी कान्हे त शहर शइ महांगी लॻी पई अटो महांगो गे महांगो चांवर हा हर शइ महांगी वॾी आहे इमरान ख़ान तबाही करे छॾी आहे इमरान ख़ान तबाही करे हा, बसि अटो जिथे माना अटो महांगो आहे केतिरो बने? 50,000 किलो हा, तूं अटो वठी कोन थो तूं कान्हे का लाइट खपे पाणी रोड सही बिजली बसि जी नाज़रीन ॻोठ लोंग खान अबड़ो यूनियन काउंसिल मुग़ल भेन तालको जाती ऐं ज़िले सिजावल में अचे थो समुंड खां उतर तरफ़ 7 किलोमीटरनि जो मुफ़ासिलो तय कबो ऐं जाती खां ॾखिण तरफ़ 6 किलोमीटरनि जो मुफ़ासिलो तय कबो त अची ॻोठ लोंग खान अबड़ो में पहुचबो नाज़रीन हीअ तमामु वॾी वस्ती आहे 350 खां मथे हिन में घर आहिनि ऐं आबादी बि 4000 जे लॻभॻि ॿुधाई वञे थी हिन बस्तीअ में सिर्फ़ु अबड़ा बिरादरी जा माण्हू रहनि था नाज़रीन इहा हैरानगी जी ॻाल्हि आहे त हिननि खे स्कूल रोटरी क्लब वारनि रोटरी इंटरनेशनल वारनि ॾिनो हुयो पर उहो बि हाणे ख़तमु थी चुको आहे ऐं 21 सालनि खां वठी हिते को बि स्कूल कोन्हे बिल्डिंग उनजी भॼी भुरी ज़रा ज़रा थी चुकी आहे छित उनखे कान्हे का ऐं मास्तर बि हिन खे कोन्हे नतीजे में हितां जा 100 जे तइदाद में ॿार तइलीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि हिन बस्तीअ में नियाणियुनि जो स्कूल बि न आहे यानी नियाणियूं बि तइलीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि नाज़रीन हिन बस्ती खे लिंक रोड कोन्हे को सुई गैस जी सहूलियत खां हीअ बस्ती महरूम आहे ऐं डिस्पेंसरी हालांकि वॾी आबादी वारो हीउ ॻोठ आहे हिन में बेसिक हेल्थ यूनिट हुजणु खपे पर हिन खे नंढड़ी डिस्पेंसरी बि नाहे ॾिनी वई ड्रेनेज जो निज़ाम हिन बस्तीअ में मौजूदु कोन्हे घटियूं पकियूं न आहिनि ऐं हिन सां जेको वॾे में वॾो मसइलो आहे उहो आहे पाणीअ जो यानी वाटर सप्लाई जी का बि स्कीम हिननि वटि आहे कोन नतीजे में हिन ॻोठ जूं नियाणियूं 2-3 किलोमीटर पंधु करे उतां खां पाणी भरे अचनि थियूं ऐं हितां जा ॻोठाणा जाती शहर मां बि चिंगिची वसीले पाणी भरे ईंदा आहिनि हिन बस्तीअ में बिजली जी सहूलियत मौजूदु कोन्हे का नाज़रीन इहा केॾी न हैरानगी जी ॻाल्हि आहे त हिन जदीद दौर में जिथे बिजली हिकिड़ी आम ॻाल्हि आहे पर हीअ बस्ती बिजली जी सहूलियत खां महरूम आहे नतीजे में हिते बिजली न हुजण जे करे सख़्तु गर्मियुनि में ई माण्हू इंतिहाई वॾी मुश्किल खे मुंहुं ॾियनि था हितां जा माण्हू तमामु घणा ग़रीब आहिनि हिननि जो गुज़र सफ़र हारपे मज़दूरी ऐं चौपाए माल ते आहे ऐं कुझु माण्हू देवियुनि जे काठियुनि ते बि गुज़र सफ़र कनि था उन्हनि जा लाह कढी उहे हू खपाइनि था ऐं उन ते हू 2 वक़्तनि जो अटो वठी अचनि था नाज़रीन जीअं त हिते गुरबत जा देरा ॼमायल आहिनि तंहिं करे हिते बीमारियूं बि आम आहिनि कारी साई जा हिते मरीज़ आहिनि मलेरिया जा मरीज़ आहिनि चमड़ी जूं बीमारियूं हिते आम आहिनि ऐं हीअ ॾहाकनि खां आबाद वस्ती आहे जेका ज़िंदगी जे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे जर हितां जो खारो आहे ऐं हितां जो वॾे में वॾो मसइलो पाणीअ जो मसइलो आहे यानी पीअण जो पाणी खारो छाण वेंदड़ जेको रोड आहे उहो बि इंतिहाई ज़बून हाली जो शिकार आहे ऐं उतां गाॾियुनि जो गुज़रणु तमामु घणो महाल आहे ऐं जॾहिं हिते का बीमारी थींदी आहे या को डिलीवरी जो केस थींदो आहे त हीअ माण्हू इंतिहाई संगीन सूरत हाल खे मुंहुं ॾींदा आहिनि ऐं हिननि जो इहो चवणु आहे त हितां बारिश जॾहिं थिए थी त उहो पाणी हिननि वटि नथो बीहे पर जॾहिं 99 वारो सामूंडी तूफ़ान आयो हो त हितां जा 4-5 माण्हू उहो तूफ़ान गिड़काए वियो ऐं हिननि इंतिहाई घणी संगीन सूरत हाल खे मुंहुं ॾिनो हुयो ऐं वॾो अलमियो नाज़रीन हिननि माण्हुनि सां इहो आहे त हिन हितां जा सवे ॿार आहिनि जेके उहे अनपढ़ियल आहिनि स्कूल न हुजण जे करे उहे तइलीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि हीउ स्कूल जो हिकिड़ो कमिरो आहे जेको हिन वक़्तु ख़तमु थी चुको आहे ऐं हिन जूं दरियूं बि कोन्हनि मौजूदु ऐं हिन जी भितियुनि में बि ॾार पइजी चुका आहिनि हीउ स्कूल हिननि रोटरी क्लब वारनि ॾिनो हुयो ऐं उहे अची हिते इफ़्तिताह बि करे विया हुआ ऐं उन में जंहिं जेतिरो कंट्रीब्यूट कयो हिसो विधो उनजो हिते बोर्ड बि लॻल आहे पर बदकिस्मती इहा आहे त सरकार तरफ़ां हिननि खे स्कूल जी बिल्डिंग त छा पर कॾहिं मास्तर बि न ॾिनो वियो नतीजे में हीअ ॾहाकनि खां हिन बस्तीअ जा जेके ॿार आहिनि
उहे तालीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि ऐं तमामु वॾी वस्ती आहे जंहिंमें अव्हांखे ॿुधायो वियो त 350 खां मथे घर आहिनि पर अॼोके जदीद दौर में हीअ वस्ती स्कूल जहिड़ी सहूलियत खां महरूम आहे ऐं हीअ बोर्ड अव्हां ॾिसी रहिया आहियो त हिन जा अखर बि टही विया आहिनि ऐं रोटरी विलेज वाज़ इनॉग्रेटेड बाय दुर मोहम्मद या अहिड़ो को नालो आहे जेको पंहिंजो उहो हींअर मिटिजी वियो आहे। हीअ रोटरी क्लब कराची तरफ़ां हिननि खे स्कूल ॾिनो वियो हो पर उनजी सरकार तरफ़ां मरमत न कराई वई नतीजे में हीअ स्कूल ख़तमु थी वियो। कहिड़ा हाल अथई? हाल मुंहिंजा सही आहे न, इलाही महिरबानी आहे। शुक्र आहे भलो आहे तुंहिंजा हाल भला आहिनि। जी हा। औलादड़ो कहिड़ो अथई? औलाद मुंहिंजा 5 पुट आहिनि। हा छा कंदा आहिनि? मज़ूरी कंदा आहिनि के रक्षो कंहिंजो हलाइणो को कहिड़ी मज़ूरी को के मज़ूरी ख़िदमत चाकरी कनि था न? हा मुंहिंजी ख़िदमत चाकरी जाम कनि था। हा जी हा। मसला कहिड़ा आहिनि? पाणी बाबा ॻोठ में मसला इहे आहे न त पाणीअ जी असां वटि वॾी तकलीफ़ आहे। पाणी असांखे जेको सो हिन पासे खां असी परे खां पाणी अचे थो हिते ॻोठ मंझि ऐं ॿिए नंबर मंझि जेको सो असां वटि स्कूल कोन्हे। असांजा बच्चा जेके आहिनि से जाहिल आहिनि, जहालत जजी आहे ऐं न का मदरसो आहे न अहिड़ी शइ आहे। ॿार ॾिसे पिया त केतिरा आहिनि ॿार इलाही आहिनि उन जे लाइ बि कुझु माना न स्कूल न ॿी का शइ कोन्हे। अस्पताल नंढड़ी आहे तव्हां वटि? न असां वटि न अस्पताल बि न आहे, हेॾो सारो ॻोठ आहे अस्पताल बि कोन्हे। घटियूं पकियूं अथव? न घटियूं पकियूं असां वटि ॾिसो पिया ॻोठ जूं। गटर लाइनूं अव्हांखे ठाहियूं अथव? गटर लाइनूं न के ॿियो कुझु बि न। बिजली अथव? बिजली बिजली बि कुझु बि कोन्हे को, ॾिसो पिया त कुझु बि कोन्हे। यार वोट त ॾींदा हूंदव न, पोइ उहे छा था कनि तव्हांजे? उहो वोट त ॾियूं था वठी वञनि पर जो कॾहिं असांजो का शइ कोन्हे। असांजो पके जी ॻाल्हि त ॾिसो पिया हर शइ जेका असांजी माना पुठिते आहे। भला पोइ बीमारियुनि में त तव्हांजी हालत ॾाढी ख़राबु थींदी हूंदी? बीमारियुनि में इहा हालत ख़राबु थींदी। इहो रोड आहे न था पुॼो वञो उते जातीअ पोइ हुन में जेको वञो बचनि खे सुइयूं ॿुइयूं हणायूं। समुंड तव्हां खां घणो परे आहे? समुंड तां असांखे तक़रीबन 12-13 किलोमीटर था ॿुधाए न। 7 किलोमीटरनि खां मुंहिंजे ख़्याल में त ज़्यादा आहे, वधीक आहे। हाणे मसाला भला ॻोठ जा कीअं? बाबा हाणे इहे मसाला ॻोठ जा माना अहिड़ी का हुजे माना तनज़ीम हुजे या अहिड़ी का हुजे जेको ॻोठ जा जेको सो इहे शयूं जेको उन्हनि खे जेको सो मदद करे। तनज़ीम ठाहिण जे लाइ जेको सो अॻियां असांजा आहिनि वॾा उहे जेको सो उन्हनि सां सलाह मशवरो कजे त उहे छा था चवनि कंदो सलाह मशवरो, उन्हनि सां सलाह मशवरो कबो। अब्दुल फारूक खे ख़बर कहिड़ा ॻोठ में मसला आहिनि? मसला है रोड या कोन्हनि, ठीक है, तालाब कोन्हे, पाणी कोन्हे, बिजली कोन्हे, रोडनि जो रोड जेको मिलियो आहे सो बि न त का बि शइ सवालात कोन्हे का। स्कूल बि कोन्हे को, स्कूल इहो आहे जेको टुटी वियो हलियो। का शइ कोन्हे का, अस्पताल बि कोन्हे का, सुई गैस त का शइ कोन्हे का, कुझु बि न। वोट त ॾींदा हूंदव न? वोट त रईसनि खे ॾींदा आहियूं। रईस तव्हांखे छा था ॾियनि? बसि अॼु था ॾियूं सुभाणे था ॾियूं, बसि ॻाल्हियूं हलनि आसरा आहिनि ख़ाली। तूं छा कंदो हुई? आउं रक्शो हलाईंदो आहियां। रोज़ घणा थो कमाए? रोज़ 300-400 रुपया कमायूं था। इहो बि सुठो आहे त पंहिंजो रोज़गार करी पियो। सही है। नाज़रीन, लौंग खान अबड़ो जी वस्तीअ जा किस्सा ऐं कहाणियूं अव्हां ते पहुतियूं। हीअ अलमनाक वस्ती जेका ज़िंदगी जे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे उहा ही डेल्टा जे हिन पट्टी सां आहे, समुंड हुन सां वेझो आहे। हिन पासे हुनखे जाती शहर पवे थो ऐं हिते हिन जदीद दौर में बिजली जी सहूलियत मौजूदु कोन्हे का, हिते स्कूल कोन्हे को, नियाणियुनि जे लाइ स्कूल कोन्हे को ऐं वॾी आबादी जे बावजूदि बि हिते का नंढड़ी डिस्पेंसरी मौजूदु कान्हे का ऐं घटियूं पकियूं न आहिनि ऐं ड्रेनेज जो को हिते तसवर कोन्हे को। नाज़रीन, ही आहिनि सिंध जूं उहे वस्तियूं जिथे गुरबत, जिथे लापरवाही, जिथे चूंडियल नुमाइंदनि जी जेको रवैयो आहे उहो इंतिहाई अलमनाक ऐं अफ़सोस जोॻो आहे जो हिननि खां वोट त वरिता था वञनि पर मोट में हिननि खे कुझु बि नथो ॾिनो वञे। नाज़रीन, हिन लौंग खान अबड़ो जी वस्तीअ मां अव्हां खां मोकिलायां थो। ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿी वस्ती, कंहिं वाहण, कंहिं वेड़े, कंहिं पाड़े में पंहिंजी मुलाक़ात थींदी। तेसिताईं साथ सलामत, सिंध सलामत।